कंहिं ग़रीब खे तंग करणु। दुनिया जी होटलूं ई सभु खुलियूं पियूं आहिनि। असांखे छलगिरी एस जो होटलूं नथो खोलण जे। एस जो नालो अली मोहम्मद वज़ीर जेको बाक़ाइदे सिविल भर्ती में आयो प्राइवेट गाॾीअ में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। छलगिरी पुलिस ख़िलाफ़ पोरियतुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। होटल हलाइण लाइ रिश्वत न ॾियण ते पुलिस तशद्दुद कयो। लॉकडाउन सबबु परेशान आहियूं, रोज़ानो 5000 किथां ॾियूं। मसू भुरगड़ीअ में छलगिरी पुलिस पारां होटल मालिकनि जो मुज़ाहिरो। SHO छलगिरी 5000 रुपया रोज़ानो जे बुनियाद ते रिश्वत घुरे पियो। न ॾियण ते असां ते सख़्तु तशद्दुद कयो आहे। चार JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार JDO न्यूज़। SHO छलगिरी PS छलगिरी SHO नालो अली मोहम्मद वज़ीर जेको बाक़ाइदे सिविल भर्ती में आयो प्राइवेट गाॾीअ में। किरोला वाइट कलर जी गाॾी जंहिंमें आयो ऐं अची ॻाल्हाई ऐं एतिरे क़दुरु असांखे गार बाक़ी बाई कास्ट नाले सां अब्बासी कलोड़ा तव्हां केरु ॾींदा आहियो जो कयो वेठो। ज़ाहिर आहे असां जेको आहे सो हीअ हद जो पाण खे सदाए थो मोतबर या चवंदो SHO या त माना सॼी हद मुंहिंजे बाबे जी आहे, ॿुधो न। त इन तरीक़े सां इन तमामु हिकिड़ी बेअंदाज़ हिकिड़ो जेको कयो आहे असांखे इहो कोन्हे त जेको हाणे SHO आहे भला ठीकु आहे। जेके 10-15 होटलूं आहिनि मज़दूर आहिनि हिननि खे ॾे ॾियारी डेली घर खे हुननि खे ॾेई जेको ई लॉकडाउन आहे बाक़ी हिननि खे असीं 2000-5000 ॾियूं डेली, पोइ असीं भला आहियूं। त उन जे बुनियाद ते जेको आहे बराए महिरबानी हिन जे लाइ क़दम खयो वञे। अला अख़्तियारनि खे असीं अपील था कयूं त हिन ज़ालिम ऐं बदमस्त जेको विहारियो वञे हिते बजाए अवाम जी ख़िदमत करण जी त क़ौम जा मुहाफ़िज़ आहिनि न। छा हिन जो इहो अवाम सां रहियो आहे हिकिड़ो अहिड़ी वबा बि माण्हू शिकार आहिनि जेके इन शइ जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हिननि खे अहिड़े टाइम ते पैसा खपनि, भत्ता खपनि। कंहिंखे रिक्वेस्ट कंदो तव्हां? वज़ीर आला सिंध, IG सिंध न ऐं होम डिपार्टमेंट DIG हैदराबाद, SSP हैदराबाद, RPO हैदराबाद सभिनी खे असां रिक्वेस्ट था कयूं, सम्झो न। त जेको आहे हिन जे ख़िलाफ़ु क़दम खयो वञे। ऐं DSP जेको आहे असांजो हद जो ऐं उनखे बि असां जेको कयूं था रिक्वेस्ट ॾेई जेको आहे सो हिते तक़रीबन साईं छलगिरीअ खां हिन जे ख़ुदि हद में 8-10 होटलूं खुलियूं पियूं जंहिंखां फ़ी होटल खां 5-6 हज़ार रुपया वठे थो, सम्झो न। असां ग़रीब माण्हू एतिरा हिनखे नथा ॾेई सघूं। त बिराए महिरबानी करे असांजो हिन ज़ालिम मां जान छॾाई वई। पोइ त माण्हू SHO छलगिरी असांखे होटलूं हलाइण नथो ॾिए, असांखे बेरोज़गार करे छॾियो आहे। हू चए थो मूंखे कमीशन जो 5000 रुपया फ़ी राति में आया त होटल हलाइण नथा न। असांखे तमामु लठ जो तशदुद, असांजे होटल जा थांव भञण छा ढंग आयासीं ड्राइवरनि खे। असांखे सभई हाणे असीं मज़दूर माण्हू केॾांहुं वञूं, असीं ग़रीब बचा पढ़ण वारा माण्हू कंहिं केॾांहुं वञूं। छा न हलायो पैसा जो पोइ हलायो त न हलायो, पैसा थो वठे 5-5 हज़ार जो ॾियो राति ॾींहं। होटलूं खुलियल आहिनि, ॿियो सही पासे पठाणनि जूं सभु खुलियूं पियूं आहिनि। सभु आबादी कलोनी जेके होटलूं कोन ॾे। असांजे तमामु ज़ुल्म थो करे मज़दूर माण्हू टोटल होटल जा या मज़दूरी कयूं तॾहिं बचा पारियूं। हीअ असांखे मज़दूरी नथो करण ॾे। होटल जो 5-5 हज़ार रुपया ॾियारी ॾियो, पोइ तव्हांखे जेको आहे असीं होटलूं हलाइण ॾियूं। असां 5-5 हज़ार इन खे ॾियूं न, असीं बचा पारियूं। एतिरी बचत ई कान्हे कारोबारनि में, न को छा अचनि ते असां मज़दूरनि खे लठियूं हणण ऐं थांव भञण, तंदूरनि में पाणी विझण ऐं ड्राइवर जेके वीचारा ट्रांसपोर्ट वारा बुख सड़ियूं मरे अचनि उन्हनि खे लठियूं हणनि, धकण, वॾा तशद करण। छा नंढा छोकिरा असांजा मज़दूर आहिनि उन्हनि खे लठियूं हणनि ऐं असांखे का मज़दूरी करणु कोन ॾिए। तमामु इन लाइ कुझु सोचियो वञे, कयो वञे। असांखे तमामु घणो तंग कयो वञे। छलगिरी वारे तंग कयो आहे, असांखे होटलूं हलाइण नथो ॾिए। असांजी बीमारी वॾी कोरोना सां लाई पुलिस आहे, कोरोना सां लाई SHO आहे। असांखे बिल्कुलु होटल में पाणी हारणु, लठियूं हणणु, कंहिं ग़रीब खे तंग करणु। हेॾा मूंखे हिते धको आयो आहे, अञा ताईं नथो छुटे। ऐं चए थो मूंखे 10,000 रुपया ॾे। 10,000 असां कमायूं था, असां बचनि जी कयूं था, असां पंहिंजे पेट जी कयूं था, असां SHO जी पूरी कयूं। केरु थो चए? SHO छलगिरी अली मोहम्मद। हाणे असांखे रोज़ शाम जो अचे लठियूं हणे, सुबुह जो अचे लठियूं हणे, वठा लॻायो वेठो आहे। पैसा जो हलायो वेठो, न त बंदि कयो, हीअं कंदोसांव हीअं कंदोसांव। ॿिए हंधि सॼी दुनिया खुली पई आहे। असांखे वॾी कोरोना सां लाई SHO आहे। तंहिंजे लाइ महिरबानी करे कुझु कयो वञे। सफ़ा असांखे न ॾाढो तंग कयो आहे। दुनिया जी होटलूं ई सभु खुलियूं पियूं आहिनि। असांखे छलगिरी SHO होटलूं नथो खोलण जे। शाम जे टाइम ते चवंदा खोल, तॾहिं बि नथो खोलण जे। हिते पासे में होटलूं खुलियूं पियूं आहिनि, अॻियां छलगिरी स्टाफ ते होटलूं खुलियूं।